अच्छा, रब ॾिने क्वेश्चन कयो आहे त सर असां पहिरियों त कॉन्स्टेंट ऐं वेरिएबल पढ़ी आयासीं, ठीकु आहे। वरी पोइ तव्हां पढ़ायो बेस, कोएफिशिएंट ऐं पावर। सो हाणे हे ॿ अलॻि शयूं आहिनि, हे ॿ अलॻि शयूं आहिनि, इहो माना कंफ्यूज़ कंदियूं, सम्झ में नथो अचे। तव्हां ॾिसो सम्झो, हे शयुनि खे ॾिसण जो अलॻि एंगल आहे, हे शयुनि खे ॾिसण जो अलॻि एंगल आहे। पहिरियों सिर्फ़ु असां इहो ॾिसूं पिया त कहिड़ो नंबर आहे। हाणे मिसाल था वठूं 2x, मिसाल वठूं था पावर 3, ठीकु आहे। त हाणे इन में तव्हां ॾिसी सघो था पिया त हे जेको 2 आहे इहो बि कॉन्स्टेंट आहे, जेको 3 आहे इहो बि कॉन्स्टेंट आहे, ठीकु आहे। यानी कि ॿई कॉन्स्टेंट आहिनि। हाणे आहिनि त ॿई कॉन्स्टेंट, असां हिन में चवंदासीं आहिनि त इहे ॿई नंबर कॉन्स्टेंट हूंदा, जेको नंबर हुजे। असां चवंदासीं त इन्हनि मां कोएफिशिएंट कहिड़ो आहे ऐं पावर कहिड़ो आहे, यानी कि असांजे साम्हूं 2 बि रखियल आहे, 3 बि रखियल आहे। हाणे हिन जो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे प्रैक्टिकल लाइफ में ॾियां त हिते जेको असां 2 छोकिरा बीहारिया आहिनि, इहे छोकिरा अथव, ठीकु आहे, ऐं 2 छोकिरियूं बीहारियूं आहिनि। हाणे पहिरियों सुञाण करण जे लाइ जेकॾहिं चवणी हूंदी त असां चवंदासीं त दीज़ आर द बॉइज़ ऐं चवंदासीं दीज़ आर द गर्ल्स। हाणे जॾहिं बॉइज़ हे थी विया, सुञाण थी वई, यानी कि हे शयुनि खे ॾिसण जो अलॻि एंगल हुयो न। हाणे चवंदासीं बॉइज़ त आहिनि, पर इन मुंहिंजो इरफान कहिड़ो आहे, अहमद कहिड़ो आहे। सो हिते बि ईअं हुयो, जेकॾहिं हे आहे सॼो त असां पहिरियों चवंदासीं इन्हनि में बेस कहिड़ो आहे, कोएफिशिएंट सॉरी कॉन्स्टेंट कहिड़ो आहे, वेरिएबल कहिड़ो आहे, यानी कि छोकिरा कहिड़ा आहिनि, छोकिरियूं कहिड़ियूं आहिनि। मिसाल हे डिसाइड थियो त भाई हे बि छोकिरो आहे, हे बि छोकिरो आहे, तव्हांखे सम्झाइण जे लाइ एग्ज़ाम्पल ॾियां थो, यानी कि हे बि नंबर आहे, हे बि नंबर आहे। हाणे असां चवंदासीं इन्हनि में सुञाण कयो त अहमद कहिड़ो आहे, असलम कहिड़ो आहे। जीअं हिननि में असां चयोसीं भाई हे ॿई छोकिरा त आहिनि, पर सुञाण कयो अहमद कहिड़ो आहे, असलम कहिड़ो आहे। सो हिते बि असां चवंदासीं 2 ऐं 3 में कोएफिशिएंट कहिड़ो आहे ऐं पावर कहिड़ो आहे। पोइ असां चवंदासीं छो जो करे हे अददी मुंडो आहे, अंग आहे ऐं मुंड में आयल आहे, सो इन करे असांजो हे जेको आहे कोएफिशिएंट आहे, ऐं हे वेरिएबल बेस जे मथां आयल आहे नंढड़ो करे, त हे असांजो छा थी वेंदो, पावर थी वेंदो। सो हे ॾिसण जो अलॻि एंगल आहे ऐं हे ॾिसण जो अलॻि एंगल आहे, यानी कि कोई बि कॉन्स्टेंट हूंदो त उहो जेको आहे सो पावर बि थी सघे थो ऐं उहो कोएफिशिएंट बि थी सघे थो पियो। ऐं बेस जेको हूंदो आहे उहो हमेशह छा हूंदो आहे, वेरिएबल हूंदो आहे, ठीकु आहे। सो हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था पिया त हे बि कॉन्स्टेंट आहे, हे बि कॉन्स्टेंट आहे, हे छा आहे, वेरिएबल आहे। हाणे इहो हुयो छोकिरो छोकिरी सिलेक्ट करणु। हाणे 2 छोकिरा थी विया, 1 छोकिरी आहे, ठीकु आहे। हिन जो त माना ॿिए कंहिंसां कंपेयर करे ज़रूरत न आहे। हाणे हिननि ॿिन्हिनि में असां ॾिसंदासीं त कहिड़ो जेको आहे सो पावर आहे ऐं कहिड़ो कोएफिशिएंट आहे। आई होप तव्हांजो हाणे कंफ्यूजन क्लियर थी हूंदो। त शयुनि खे ॾिसण जो पहिरियों 2 जेको अलॻि एंगल आहिनि। 4 ॼणा बीठा, असां पहिरियों इहो डिसाइड कयोसीं त बॉइज़ कहिड़ा आहिनि ऐं गर्ल्स कहिड़ियूं आहिनि, ठीकु आहे। पोइ वरी हुन बॉइज़ में चयोसीं त हिन अहमद कहिड़ो आहे, असलम कहिड़ो आहे, हेॾे चयो त आयशा कहिड़ी आहे ऐं मरियम कहिड़ी आहे, ठीकु आहे। सो इहो अलॻि अलॻि एंगल आहे ॾिसण जो।